वमन तबिअहुम बिइहसान इला यौमिद्दीन। मुसलमान भाइयों, रसूल अकरम हादी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहु अल्लाह। जेको अल्लाह जे ख़ातिर न्याज़मंदी निबड़त कंदो अल्लाह हुनजा दर्जा बुलंद कंदो। सुभान अल्लाह। वमन तकब्बर वज़अहु अल्लाह। जेको वॾाई आकड़ गुरूर कंदो अल्लाह ताला उनखे ज़लील बणाए छॾींदो। समझो था? अल किब्रिया रिदाई। अल्लाह फरमाए थो त वॾाई मुड़प जी चादर। वॾाई अल्लाह जी जो अल्लाह जी चादर। जेको वॾाई थो करे वो अल्लाह जी चादर फुरण जी कोशिश थो करे। इहा चादर मूंखे ॾिमा पए। समझो था? अल्लाह तबारक व तआला जल शान खे पानी जी वॾाई न वणंदी, नियाज़ जी निबड़त वणंदी, आजिज़ी ऐं इनकिसारी वणंदी। पाणी हमेशह ओॾे लहंदो आहे जाॾे हेठां ईंदो, मथां ई ते पाणी न चढ़ंदो। पाणी काॾे लहंदो? जाॾे हेठां ईंदो। त जंहिंजे अंदर में नियाज़मंदी निबड़त ऐं हेठां ई हूंदी अल्लाह जो कुर्ब उनखे नसीब। मदीने वारे साईं जी शफ़क़त ऐं इनायत उनखे नसीब। समझो था? हबीबन करीमन फरमाए त जंहिंजे दिल में अहुर जे दाणे जेतिरी वॾाई हूंदी, अहुर समझो था? सरिया ॾिठी अथव? सरिया जे दाणे जेतिरी जंहिंजे अंदर में वॾाई हूंदी वो जन्नत में वींदो त न पर जन्नत जी खुशबू बि न। समझो था? त जॾहिं तव्हां ज़िक्र कंदो, इबादत कंदो, जॾहिं तव्हां रमज़ान मल्हाईंदो त नफ़्स अंदर में वॾाई पैदा कंदो। हाणे साईं तूं फ़क़ीर आहीं, हाणे तूं ताजीद गुज़ार आहीं। यादि रखो इहो नफ़्स ऐं शैतान अंदर में वॾाई पैदा कंदो। वॾाई आई त इबादतूं सभु चट थियूं, सभु इबादतूं बर्बाद थियूं। न अजुर सवाब रहंदो उहो माण्हू जहन्नम जो ॿारनि बणिजी वेंदो। ॾिसो न, हिकिड़नि माण्हुनि खे शैतान इबादत करणु नथो ॾे, हिकिड़नि खे नफ़्स इबादत करणु नथो ॾे। हिकिड़ा कनि था त वरी उन्हनि जे इबादत खे वॾाई जे ज़रिए, हसद ऐं हट जे ज़रिए बर्बाद करे छॾियो। दोस्तो, जेतिरी नमाज़ पढ़ो, तहज्जुद पढ़ो, ज़िक्र कयो, ओतिरी तव्हांजे अंदर में नियाज़मंदी हुजणु खपे, ओतिरी तव्हांजे अंदर में निवड़त हुजे। हलो न त ॿिए काटो मथे करे न हलो, गर्दन झुकाए। अल्लाह खे कंधु निमियल वणंदो आहे, ऊचो कंधु रब खे न वणंदो। समझो था? जंहिं पाने में जेतिरी नियाज़मंदी निबड़त हूंदी उनखे अल्लाह ताला जल शान ओतिरा आला ऐं बाला मक़ाम मिलंदा। हिकिड़े ॾींहुं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबियत मुबारक नासाज़ हुई। पाणीअ विहाणे खे टेक लॻाए वेठा हुआ ऐं साईंजन जी आदत मुबारक हुई जॾहिं साईंजन मजलिस में वेंदा त साईंजन जे साॼे पासे को विहाणो रखियल हूंदो उनखे टेक ॾींदा। सुन्नत सुभान अल्लाह। पोइ टेक लॻाए वेठा हुआ। उन ॾींहुं साईंजन जी तबियत बि नासाज़ हुई। पाणी घुरायो, पाणी जेमहिल पेश कयो वियो साईंजन उथी वेठा ऐं पोइ पाणी पीअण लॻा। त अर्ज़ु कयो वियो या रसूल अल्लाह, तव्हांजी तबियत नासाज़ आहे, टेक लॻाए पाणी पी वेठो आहे। पाण फरमायूं त टेक लॻाए खाइणु, टेक लॻाए पीअणु इहा मुतकब्बिरनि जी निशानी आहे। मां मोहम्मद करीम बानो आहियां, बाननि वांगुरु वेहंदुसि, बाननि वांगुरु खाईंदुसि, बाननि वांगुरु पीअंदुसि। मां बानो आहियां, मां बानो आहियां, ईअं चवंदे गर्दन झुकाईंदा विया, मां बानो आहियां, बानो आहियां। पेशानी पाक वञी ज़मीन ते
मां बानो आहियां, मां बानो आहियां, मां बानो आहियां, मां बानो। ॾिसो इहा असां उम्मत खे साईं जन तालीम पई ॾिनी त पंहिंजे अंदर में वॾाई न रखो, बल्कि पान पाई, बंदगी, न्याज़ ऐं निवड़त पैदा कयो। अल्लाह ताला जे निशान जी रहमत तव्हांखे बाशदोला को बनाना जिस्म कर बाश सने जान दे रोयत फिजर फरमा तो जे हुरलो नार बनवा ना हेडो रीगट कंदो आ, आवाज कंदो आ, होडो वरी रोटियूं पाणी जो हार बियूं आहिनि, होडो वरी आबादी सावल सब्जी थींदी आहे। नार में जेमल नार में पंहिंजो हुरलो हलंदो आहे न, तो रोटियूं पाणी जो ॿार कढंदो आहे, उहो पाणी वरी कोकुनि खे मिलंदो आहे, कोकुनि आबादियूं सावल थींदियूं आहिनि, आबादियूं थींदियूं आहिनि। फरमाए तो तूं बि हिन हुरले वांगुरु थी वञ, हेॾो रो, हेॾो अखियुनि जा ॻोढ़ा वहाए, होॾो रींगट रोअण वारा कर त तुंहिंजे अंदर में बि अल्लाह जे मुहबत ऐं मारिफत जो पोखो तयारु केॾी सुहिणी तालीम बुज़ुर्गनि ॾिनी आहे। जो तू यूसुफ निस्तिया बजे खातिर रुनो पे गोड़ा पे गाली कोई अल्लाह ताला ने यूसुफ मिलायो हुयो। तूं बि पंहिंजे यार जे खातिर इहे रो रड़ न्याज़मंदी कर त तोखे महबूब जो दीदार तोखे पंहिंजे यार जो जलवो ऐं जमाल नसीब थींदो जॾहिं तूं न्याज़मंदी में रोते रड़ते आसी इल्तिजा कंदे तॾहिं तोखे यार जो जलवो बुजुर्ग हो सैयद हसन रसूल नुमा, सैयद हसन रसूल नुमा, सैयद हसन जो नालो रसूल नुमा जो लक़ब हुयो। रसूल नुमा जी माना है रसूल ॾेखारण वारो, रसूल जी ज़ियारत करण वारो, रसूलुल्लाह सोने जो दीदार करण वारो। उन बुजुर्ग के यो कमाल हुयो जो जेके चाहींदो उनके मुस्तफा करीम जो दीदार कराईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ संदस घर वाली उन्हें ॾियारे सैयद ज़ादी हुई, संदस लॻियो हुई घर वाली हुई। उन्हें सैयद हसन रसूल नुमा के अर्ज़ कयो साईं पंहिंजे मुरीदनि खे ख़लीफ़नि खे केतिरनि खे मुस्तफा सोने जो दीदार करायो अथव। मां बि तव्हांजी घर की खिदमत गुजार आया, तव्हांजी घर वाली आया, तव्हांजी लॻ आया, तव्हांखे मानी पचाए खाराइण वाली, तव्हांजा कपिड़ा धोइण वाली। साईं मूंखे बि दीदार करायो, मदीने वाले जी मूंखे बि ज़ियारत करायो। मुंहिंजी बि दिलि तड़पे थी त हिकिड़ो भेरो पंहिंजे सोने नबी जो जलवो ऐं जमाल ॾिसां। हज़रत सैयद हसन रसूल नुमा सोने के घर वाली आहे, इल्तिजा की आज़ी निज़ारी की मुखे मदीने वाले जो दीदार कर। साईं फरमाए तो रात दीदार थी, सुभान अल्लाह, रात के ज़ियारत थी। भाई रात जो सुती, सुबह जो उथी पर दीदार न थी। सुबह जो अर्ज़ की सी तव्हां फरमाए दीदार थींदो, मूंखे तो दीदार कोन थियो। मां फरमायो तो ईअं दीदार थींदो आहे छा? तयारी कोन थी, तूं कीअं यार जो दीदार थींदो? महबूब जो दीदार कीअं कंदी? तूं तयारी कोन थी, तयार त थी न दीदार जे लाइ पाण खे लाइक़ पाण खे लाइक़ बणाए त पोइ दीदार थिए न। बीबी साईं चयो साईं भला कपिड़ा हुया सुबह पातई, दोरी पातई, सिंगार कयई, जेकी और जगह बिटा हुआ उहे पातई, पूरी तरह से तैयार थी।
बुजुर्ग उन्हें घर वाली जा जेके भायर हुया सदा साला उन्हनि खे घुराया उन्हें सालन खे चई त ही मां थी वियो आहियां कोड़ो हे ॾिसो मुंहिंजी उमिरि वरी हीअ तव्हांजी भेण ॾिसो हे नवां कपिड़ा सींगार फैशन इहे पई थी करे इन खे पुछो त इहा छा मर्ज़ी आहे उन्हनि भाइरनि सम्झो त शायदि का भेण ग़लति आहे या कोई का बुरा ख्याल अथसि अलाए छा त भाइरनि पुछो ऐं बीबी साहिबा खां त हे छा ते नवां कपिड़ा पाता अथई यार सींगार छो कया अथई त बीबी साईं चयो दादा अॼु यार मिलंदो मां कीअं न तयारी कयां यार मिलंदो हिन जो चयो यार मिलंदो त हुननि खे पक थी त हीअ असांजी भेण खां बुरी थी वई आहे पुरानो मुड़ुस हीअ यार सींगार थी करे अचे मार कुट कयूं सचे नपाट हुयोसि तुंहिंजो मुड़ुस अहिड़ो बुज़ुर्ग अल्लाह वारो वरी यार दीदार यार ते थी वञे ॾाढी मार कढियो हुननि ॿियो मक़सदु सम्झो बीबी जो मक़सदु हिन त चाहियो पे मदीने वारे जो दीदार यार मदीने वारो पे सॼी हुननि वरी यार ॿियो सम्झो ॾाढी मार कढी मार कढी हलिया विया बीबी राति थी वठी रुटी मोह कई मदीने शहर हिकु त सोना ॿियो यार त केरु कोन्हे तुंहिंजे लाइ पई कयो तुंहिंजे ज़ियारत जे लाइ मां तड़पा तुंहिंजी ज़ियारत जे लाइ मुंहिंजा मूंखे मार कढी आहे मां पुछड़ी थी आहियां मूंखे ताना मिलिया आहिनि मार मिलियूं आहिनि तुंहिंजे ख़ातिर मुंहिंजा महबूबा अञा बि दीदार न कराईंदो अञा बि मदीने वाले साईं के उनकी तर्जुमानी हजरत किबला सिंह मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह कई ओ छपर की मचजो गोली पे की कजो सच्चा सैयद ही सगुदर दे सजो तो पखा चिंगार मिठा जान मजा ओ जिकी वसदी ते तप जी निगाह नंदा मिठा सिके साहब जो सारे अल्लाह मिठा सारे मिठा जान मजा आधार मिठा लगाया जिसकी उछगार मिठा जान और मैं भरिया साई रोज़े धड़ी जुदाई आया मां बड़ी अल्लाह अल्लाह और मैं भरिया
वफादार मिठा अगाया जिसकी पुचगार मिठा जवान या रसूल अल्लाह तुझे नार सुगार पे गया नबी हो यार अल्लाह बस ये रोंदे 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 जिन अख लगस मदीने वाले पे दीदार अल्लाह यार इनका दिल की तमन्ना पूरी थी गई अल्लाह सुबह जो घर वाले का हथ चुने पैर चुने बड़ी मेहरबानी उनकी ज़ियारत थी पर मुझे मार छो करायो ज़ियारत नहीं करायो मुझे बाहर दिया तो मार करायो फरमाया तुम्हें सिक्कत हुई पर तुम्हें न्याज़मंदी कौन हुई ना निबड़त तुम्हें कौन हुई ना तड़प तुम्हें कौन हुई रोन रगड़ तुम्हें कौन हुई यो बहान पे करे तुम्हें अंदर में न्याज़ निबड़त इंकसारी आई मुस्तफा का दीदार सुभान अल्लाह भाईरो अंदर में वो सिक्कत पैदा करे अल्लाह वो निबड़त न्याज़ पैदा करो वो नहीं परे नहीं जो यार दीदार अल्लाह ओ मेरे सारी गुनाह में रियायत या रसूल अल्लाह करे सो तो कसे कट जो रियायत या रसूल वही ज्योति सभी लगकान का पेरी वरे विगते ना अगते वधायूं या रसूल अंदर से न्याज़मंदी निबड़त पैदा कंदो ताकि दुनिया में आबाद थी ताकि आखिरत में आबाद अल्लाह ने दिल शाम असा के हुआ वाट नसीब फरमाई दे अल्लाह राज़ी मदीने में आमीन अल्लाह आमीन